बंदूक जो थकियल तो बची सके तो, पर सुल्तान जो सटियल कदे सिद्धो न थींदो। भाई सियाणी, मूं तोखे पैसा इन करे कोन ॾिना हुआ जो तूं असांजे पैसनि मां कुकड़ ऐं मच्छियूं वठी खाई ऐं असांजे साम्हूं वेठी थी उघरायूं ॾी। कंहिं बि तरीक़े सां असांजो कमु कर, न त कंदोसां ढींगो ई ढेरी। ऐं ॻाल्हि त ॿुध, तूं ओॾहीं वञी बि थी या रुॻो ख़ाली ख़बरूं करे मिड़ई असांखे मुंझाई पई। ॻाल्हि ॿुध मुंहिंजी जादो, मूंखे ताना मेणा न ॾींदी कर रोज़ रोज़। चाहे मुंहिंजे घर में ठिकर ठहकनि या पला मच्छू पचनि, इन सां तुंहिंजो को वास्तो न आहे। बाक़ी तूं जो आहे कमु सो पाणे थींदो ॾींहं ॿिनि में। जे हाणे कमु नथी करी न त अहिड़ो हशर कंदी माए जो ॾेहनि खे ॾस ॾींदी। छो त जादो जिन आहे, जिन छॾे भूत छॾे, जादो जिंद कोन छॾींदई। वयसि पर ग़लति टाइम ते। बानो बेगम ओॾी महिल वेठल हुई, हाणे विंदसि ॿिए ॾींहं जो बानो बेगम सुतल हूंदी, जीअं छोरी खे मुंझाइण में सवलाई थिए। सियाणी तूं अहिड़ो कमु कर, ॾींहं ॿिनि में छोरीअ खे मुंझाए सुझाए उनखे वाइड़ो करे असां वटि ते वठी अचीस, पोइ तूं आज़ाद आई। असीं ॼाणूं असांजो कमु। बसां मां बि कोन घटाईंदसि, पर छोरी तव्हां वारी हाणे छिरकी वई आहे। अलाह करे अचे हेॾे। या तुंहिंजी ज़िम्मेवारी आहे सियाणी, ॼरके वांगुरु पैसा खाई वई आहे। ये कमु कर न। ॾिस त सही ॻाल्हाए त थो। ॾिना 2000 रुपया अथव, को लखे रुपया मुंहिंजे मथां कोन ख़र्च कया अथव। कमु थिएव या न थिएव, त 2000 खणी अची मुंहं में हणंदीसांव। ही आहे तव्हांजो भाउ। हाणे तव्हां पंहिंजे भाउ खां पुछा कयो त जेको विच में गुम थियो, इनखे गुम करण वारो केरु आहे? राणा तव्हांखे असांखे पाण में विढ़ाइण पियो चाहे। जेॾी मूं दोदे खे आज़ाद कयो न, उन ई ॾींहुं दोदे खे राणा खां जा माण्हू अगवा करे विया। ऐं राणा नथो चाहे त तव्हांजे असांजे विच में ठाह हुजे। हाणे इहो ॿुधायो त तव्हां मल्हार खे कॾहिं था छॾियो? अॼु शाम ताईं मल्हार खे आउं छॾे वेंदसि। सिर्फ़ मल्हार न, इहो ॿुधायो त असांजी औरतुनि खे असांजे कॾहिं हवाले कंदव? तव्हां सुभाणे रईस खे वठी अचो, उनखे विच में आणियो त तव्हांजी औरतूं असां तव्हांजे हवाले कयूं था। इहो भला लाज़मी आहे त रेस असांजे विच में अचे? तव्हांखे असांजी ज़बान मथां एतबार न आहे? असांखे तव्हांजी ज़बान मथां एतबार आहे, पर तव्हांजी औरतुनि खे तव्हांजे मथां यकीन न आहे। हुननि खे इहो ख़ौफ़ आहे त किथे तव्हां हुननि खे मारे न छॾियो। जेकॾहिं हुननि खे मारणो हूंदो न त रईस जे विच में अचण सां को फ़र्क़ु न पवंदो। पोइ सुल्तान रईस जी ज़िम्मेवारी हूंदी, असांजी न। ठीकु आहे दिलबर, शाम ताईं मल्हार असां तरफ़ पहुचणु घुरिजे। बाक़ी रईस सां गॾु असां सुभाणे तव्हांजा महिमान आहियूं। असांखे तव्हांजो इंतज़ारु हूंदो। अदा मल्हार खे असांजे हथनि में ॾेई वेचो, ईअं ॿाहिरां हथ न कटिजोसि। सभु पाण जहिड़ा सम्झा था छा? असां पंहिंजी ज़िम्मेवारी खूब सम्झूं था। अच दोदा। जी बाबा सही वञो अंदर चाचा तो साईं, ये जुट असां सुल्तान वारनि कई आहे ऐं इहा जुट अवां जे करे असां बर्दाश्त था कयूं। दोस्तो तोखे केतिरा भेरा मूं छॾियो, केतिरा भेरा तोखे सम्झायमि त कुझु होश खां कमु वठ, एहतियात कर, पर न। भले उठ वांगुरु वती तो घुमंदो। हाणे ॾिठी
तुझे करे सब कुछ मुखे साणो पियो है सुल्तान जी दुश्मनी अलग मुझे कंठ में पइजी वई अदा साईं हाणे अॻिते चला छा सोचियो अथव? गुराम हाणे सुल्तान त गिची में पइजी वियो हाणे उनखे मोह ॾियण लाइ को न को बंदोबस्त असांखे करणो पवंदो अदा साईं हिन वक़्तु सुल्तान वारा मसाले में फाथल पहिरियां त उहे कोशिशि कंदा त हुन जूं औरतूं वापसि अचनि। गुराम दो आज़ाद थी चुको आहे हाणे ॾींहं ॿिनि में हे ॻाल्हियूं ज़रूरु रखंदा ऐं मां चाहियां थो त उन्हनि जूं जेके बि ॻाल्हियूं थियनि तूं उते मौजूदु रहिजांइ ऐं हा उन थियल ॻाल्हियुनि मां हर हिक खां असांखे आगाह कंदो रहिजांइ। अदा साईं उहा त समूरी हक़ीक़त मां तव्हांखे ॿुधाईंदुसि पर हिकिड़ी ॻाल्हि आहे हाणे तव्हां वरियाम ऐं सुल्तान वारनि खे हिकु थियण खां रोकी नथा सघो। सही त चई गुराम हाणे वरियाम ऐं सुल्तान वारा पाण में हिकु थी निकिता हाणे मां उन्हनि खे रोके नथो सघां गुराम पर थी सघे थो त पोइ असांखे अहिड़ो वच मिले जो सुल्तान ऐं वरियाम वारनि खे वरी हिकु थियण खां पोइ अलॻि कयूं। अदा साईं मां बि पंहिंजी तरफ़ खां पूरी कोशिशि कंदुसि त औरतूं वापसि न वञनि पर वरी बि ॾिसिजे त हुननि जे विच में ॻाल्हियूं कहिड़ियूं थियूं थियनि। गुराम हू हाणे अदे अकबर खान खे विच में आणण जी कोशिश कंदा कोशिश छा बल्कि आणींदा पर अदे अकबर खान जे मथे ते जेको जिन सवार आहे न त ॿिनि खे हिकु कजे सो मौत थियण कॾहिं कोन ॾींदुसि गुराम कॾहिं बि न। मलूक जी कुआर कावड़ न कर उस्ताद ये जोड़ी तो वाह जो थी लगे हाणे मां हिन खे खबरदार जो मता ने गातला तई पारियो सा के 10000 दे नता सा के घोट के कुआर आई कुआर के घोट करण इंदो आ जे कदे पैसा न दी दे त हिनमल तू घोटी पोरी कुआर बन जी ने कुआर रामा बढ़िया घरन का चंगिया उस्ताद मालिक ही पाण उस्ताद नथी अची पसंद पो नी से तलाक मां कया शादी अरे ठोका यो छा था चओ बात न पट कुआर बात न पट कुआर शर्माएंगे तू शर्मा मैंने के शर्माए को दो जे उस्ताद शर्मा थी शर्म तू डिम थी होता शर्म डिम थी होता अब तव्हांखे पूरी पक्का त शाम ताईं मल्हार घर वापस ईंदो या असांखे टारण लाइ इहा ॻाल्हि कई अथऊं। गुलो ॾे मूं मासी खे हाणे मासी वारनि खे मुंहिंजी ज़बान ते एतबार ई कोन्हे। अदा गुलूअ जी ॻाल्हि खां वधीक तव्हांजी ज़बान मथां एतबार आहे अदा पर अदा मल्हार जी ज़िंदगीअ जो खुटको थी बीठो आहे। अलाह कंदो शाम ताईं अदा मल्हार पहुची वेंदो तव्हांखे परेशान थियण जी का बि ज़रूरत कोन्हे। अलाह कंदो त अची वेंदो मल्हार खां सवाइ ही घर हाणे खाइण थो अचे। अदा राणीअ जो भला छा थियो मल्हार घर पहुचे हुन खां पोइ राणी खे वठी ईंदासीं वक्त सां गॾु सभु मसइला हल थी वेंदा। अब तव्हां बि हाणे अडायूं छॾियो राणी ऐं मल्हार जो घर सिधो थिए त पोइ गुलूअ जी शादीअ लाइ बि सोचियो ही भी सॼी ज़िंदगी घर में कुंवारो कोन वेठो हूंदो। मासी गुलू चए थो त मां शादी कंदुसि ई कोन पर जेकॾहिं गुलू राज़ी नथो थिए त पोइ असांखे कहिड़ो लाचार आहे त हिन जो रिश्तो ॻोल्हियूं। अदा मूं कॾहिं चयो त शादी कोन कंदुसि मासी सही पई चए हाणे मुंहिंजी शादीअ जे बारे में सोच उमिरि चढ़ंदी थी वञे तुंहिंजे लाइ कुंवार मां ॻोल्हींदसि। मासी पोइ इन कम में देरि छो थी करे उहो इन शर्त ते त जहिड़ा जटा छॾ ऐं हाणे वञी ॿनी ॿारे जो कमु कर जॾहिं मूंखे पक थी वई त तूं सुधरी वियो आहे त पोइ मां तुंहिंजे लाइ मलूकड़ी कुंवार ॻोल्हींदसि। इहा ई शादी न थी मासी न ही गुलू सुधरंदो ऐं न वरी हिनजी शादी थींदी। हाणे ईअं था कयूं त अदा मल्हार अचे
पोइ अदा गुलू जो हक़ बख़्शराईंदा। वाह दो मालकन ताईं पहुची वियो आहे। तव्हां हींअर ई वञी रेस सां मिलो त सुबुह जो तयारु रहे ऐं दिलबर वारनि सां ॻाल्हाए मसइले खे हल करे। ऐं बाबा जेकॾहिं मसइलो हल न थियो न त असां वञी परे पवंदासीं। पुट मां रईस सां ॻाल्हायां थो, पर मल्हार जो छा थियो? बाबा शाम ताईं मल्हार बि घर पहुची वेंदो। दिलबर वारनि पक ॾिनी आहे मल्हार खे छॾण जी, या वरी कंदा को मसइलो? बाबा पहिरियां त असां दिलबर वारनि जा मयारी हुयासीं, उन करे ख़ामोश हुयासीं, पर हाणे असांजा हथ आज़ाद आहिनि। जेकॾहिं हू मसइलो खड़ो कंदा त असां बि उन्हनि खे बख़्श कोन कंदासीं। मञा थो पुट, इहा ॻाल्हि मञा थो त तव्हां ई सुल्तान वारा हिक ॿिए सां गॾिजी आहियो। इन वक़्तु तव्हां उन्हनि जी ताक़त खां वधीक आहियो, पर इहा ॻाल्हि बि तव्हां पंहिंजे ज़हन में रखो त उन्हनि वटि असां जूं औरतूं आहिनि, पर पहिरियां उन्हनि जी हेठां ई करे पंहिंजूं मायूं मोटाए ईंदासीं। हाणे उन्हनि जे साम्हूं कॾहिं बि कोन झुकंदासीं बाबा। पोइ बि बेवकूफ़ी चइबी पुट, पोइ बि बेवकूफ़ी चइबी। हिन खां सुठो इहो आहे त उन जे हेठां ई करे पंहिंजूं मायूं वापसि आणियूं। पहिरियां औरतूं वापसि अची वञनि, उन खां पोइ सभु पंहिंजा पलांद पूरा कजो। बाबा जीअं तव्हां चवंदो तीअं कंदासीं, पर पहिरियां तव्हां वञी रेस सां त मिलो। ॾिसो त सही रेस चवे छा थो? रेस उन्हनि सां हली ॻाल्हाईंदो या उन्हनि खां लहराए थो? पुट रईस लहराईंदो कोन, वो पाण हलंदो। वो पाण चाहे थो तहिड़ा मसइला पैदा न थियनि। पोइ असां सभु तयार आहियूं बाबा। तव्हां रेस खे ॿुधाए छॾिजो त पंहिंजा सभु कम छॾे सुबुह जो असां सां गॾिजी हले। ठीकु आहे पुट, मां अॼु ई रईस सां मिलां थो। मां त चवां थी इहा छोरी सुधरंदी कान। हाणे की बि करे मिठल खे शहर मां घुराए ॿी शादी था करायूंसि। पोइ ॾिसजां हिन बानो बेगम जा कम कीअं थी असांजे अॻियां पोयां फेरे। जादू ॻाल्हि त लख रुपए जी कई अथई, पर तूं छा थी सम्झी? जेको हज़ारो पुट शहर में मिटू पुट टियूं टियूं पिधी पएसि, राज़ी थींदो? जाड़ा जाड़ा खणी मिठल जी शादी न बि करायूं, पर पोइ बि इहो ड्रामो त करे सघूं था न। वो मिठल खे घुराइण जी कहिड़ी ज़रूरत आहे? तव्हां मुंहिंजी हिकिड़ी सलाह वठो, सियाणीअ खे विझो लुॻीचीअ में, तूं थी अॻु में, पुठियां सियाणीअ जी ड्रम ट्रपा ड्रप ड्रम ट्रपा ड्रप ड्रम ट्रपा। सॼे ॻोठ में वञी सॾो हलायो त मथे हफ़्ते मिठल जी ॿी शादीअ जी असीं पोती था विझूं। वरदे सॾो कहिड़े क़िस्म जो ॾियणो आहे? सॾो इहो ॾियणो आहे त असां वारे पुट शहर में हिकिड़ी वॾी सुहिणी मेड मताणी आहे, पोइ असां कराईंदासीं बसि, ऐं पूरे ॻोठ खे ओॾे वठी हलंदासीं। तूं रुॻो इहो ड्रामो हलाए। पोइ ॾिसवतीअ जा टी हणा हरणी वांगुरु कंदा ॻाल्हि तो बराबर लख जी कई आहे। सुभाणे सियाणी खे घुराए सॼे ॻोठ में सॾ था ॾियारियूं। हा, पोइ ॾिसूं था त हिन बानो बेगम जे मथां कहिड़ो असर थो बीहे। उहा तो वांगुरु वाछ कान्हे, उहा जाड़े जी भेण आहे, जाड़े जी भेण। हे सभु इड़तियूं पिड़तियूं चालाकियूं जेके असीं कयूं था न, ॼाणे थी। हाणे ड्रामो अहिड़ो कजांइ, अहिड़ो ड्रामो पेश कजांइ जो अतीअ खे सफ़ाई पक थी वञे त वाकई मिठल पुट जी शादी था करायूं। पर हा, वो बि साईं वॾे उस्ताद माइया, थोरो बि शक पियोसि न तिर जेतिरो बि, त असीं पोइ ॾिठा थी पवंदासीं। पोइ त सही असां ना पैर बि कोन पाईंदे। पोइ तूं ई ॿुधाए न, असीं कयूं त कयूं छा, जो इन बानो खे पक बीहे। हा, इहा ॻाल्हि सोचण जहिड़ी आहे त छा कजे, कीअं कजे, किथां शुरू कजे, काथे वञी। हा, हाणे इहो ड्रामो पाण खे अहिड़े तरीक़े सां पेश करणो आहे। ॿुध,
मल्हार के खणी वञी इनके पंहिंजे भाइरनि जे हथ में ॾेई अचां। दिलबर तव्हां मूंसां वाइदो कयो त तव्हां मूंखे राणी सां मिलाईंदव। हिन बहाने तव्हां मूंखे हिते वठी आया आहियो। हाणे जेकॾहिं सभु मसाला हल थी विया आहिनि त मूंखे राणी सां मिलणु घुरिजे। मां हुन खां सवाइ हितां वापसि कोन वेंदुसि। इहो नामुमकिन आहे। राणी सां असां तोखे कॾहिं बि मिलणु कोन ॾींदासीं। ऐं जेसीं ताईं मां राणीअ सां न मिलंदुसि हितां वापसि कोन वेंदुसि। जेकर तुझी इहा मर्ज़ी आहे न त वो तुंहिंजे लाइ बिस्तरो घुराए थो वठां। तव्हां मूंसां वाइदे खिलाफ़ी था कयो दादन। जेकॾहिं असां सां दोखो न थिए हा ऐं मुंहिंजे भाउ दोदे खे अगवा न कयो वञे हा त पोइ मल्हार तोखे राणी सां मिलण असां बि ॾियूं। हाणे इहो पंहिंजे दिमाग़ मां ख़्याल ई कढी छॾ त राणी सां तोखे असां मिलण ॾींदासीं। जल बकरी दनारनि जा धक। जेकॾहिं तूं ज़िदी आहे न मां तोखां वधीक ज़िदी आहियां। ओसी ताईं हितां वापसि कोन वेंदुसि जेसीं ताईं मां पंहिंजी राणीअ सां कोन मिलंदुसि। अदा हिननि जे भाइरनि खे फोन करे चओ त हिन चरे खे तो वठी वञनि। छो सच गाटे पियो आहे। तव्हांजो छा वेंदो? छा वेंदो तव्हांजो? राणी मुंहिंजी साल आहे। जेकॾहिं मां हुन सां मिलां थो त हुन में एब कहिड़ो आहे? ऐब को बि न आहे मुंहिंजा भाउ। पर जॾहिं राणी तोसां मिलण नथी चाहे त पोइ असां हुन मथां छो ज़ोर लायूं? हिन जो मक़सदु तव्हां असांजी औरतुनि खे असांजे हवाले न कंदा। सुभाणे सुल्तान वारा ऐं रईस असां ॾे अचनि पिया। जेकॾहिं रईस अकबर ख़ान तव्हांजो ज़िमो खणे थो त पोइ तव्हांजूं औरतूं असां तव्हांजे हवाले कंदासीं। इन करे ज़िद छॾ ऐं वञी पंहिंजे भाइरनि खे सम्झा त उहे रईस खे औरतुनि जी हिफ़ाज़त जो एतबार ॾेई वठी वञनि। पोइ असां बि औरतुनि खे तव्हांजे हवाले कंदासीं। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ तव्हां सां मुलाक़ात सुभाणे थींदी। काॾे हिते मां तोखे गाॾीअ ते छॾे थो अचां। मूंखे पंहिंजे ॻोठ जो रस्तो ॾेई थला। तव्हां तकलीफ़ न कयो। मिठे नूर जो कसम बानो बेगम मुंह ते मूं छंडो बि कोन विधो आहे ऐं घरों निकिरी हेॾी आई आहियां। हाणे तूं यकीन करी या न करी मूं सॼा जादो खां हाल वाला वरिता आहिनि। हूअं बि बानो बेगम मूं ते तोखे यकीन कोन्हे बाक़ी मूं सॼो हाल वाल जादो खां वरितो आहे। मूं सॼी राति बानो बेगम निंड नाहे कई। हीअं अख बि न लॻी आहे। सोचुमि त जेसि ताईं सुबुह जो वञी तोखे सॼो हाल वाल न ॾींदसि तेसि ताईं मां बि सुख सां साह न खणंदसि। बानो बेगम मुंहिंजो त दिमाग़ ई कम न पियो करे। अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं मूंखे हिन जादो ॿुधायूं आहिनि। उहा ॻाल्हि कंदीअ बि या तूं असांजो दिमाग़ फेराईंदीअ? बस बानो बेगम छॾे ॾे हिन ॻाल्हि खे। पर वरी बि मुंहिंजो फर्ज़ मां तोखे ॿुधायां इन मिठल छोरे जो सफ़ा दिमाग़ ख़राब थी वियो। कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायईं। इहो मिठल जादो वारो पुट इहो शहर में उन छोरी सां शादी थो करे जंहिंसां न फैक्ट्रीअ ते गॾु कमु थो करे। छा छोकरी फैक्ट्री में कम कंदी आ? हा कुंज हाणे विजई थी जादो तुंहिंजे रधे पके में पाणी ऐं जादो ॻाल्हि पई करे त छोकिरीअ जा माउ पीउ बि राज़ी आहिनि। समझ त सॼो कमु पको लॻो पियो आहे। हाणे जादो चवे पई त वेंदीमांसि लटो विझण। पोती विझराइण छो था वञनि? अॻोपो निकाह विझी छोकिरीअ खे वठी अचे मिठल। बानो बेगम तूं छा थी सम्झी त जादो मुड़ण वारी आहे? जादो त हाणे तुंहिंजी धीअ कूंज ते पहाज आणे ई रहे। बानो बेगम कूंज जो हिते अची रुसी वेही रही आहे न त हाणे हुनखे ॼण मौक़ो मिली वियो आहे ऐं पकाई सां पई चवे त घणो ई था मिठल खे रोकियूं पर छोरो मुड़े ई कोन थो। पर बानो बेगम अंदर ही अंदर में वॾी ख़ुशि आहे त मां पंहिंजे पुट जी ॿी शादी थी करायां। मिड़े मुंहं जी पकाई कोन थी छॾे। ऐं तोखे ॾेखारण खां बानो बेगम देर बि कोन कंदई। हा विझंदी रधे पके में पाणी। अम्मा पोइ मुंहिंजो छा थींदो? जेकॾहिं मिठल ॿी शादी कंदो घर में त मुंहिंजी टके जी बि इज़त कान रहंदी। अम्मा तूं वञी मामा ऐं मामी सां मिली हुननि खे समझाए। अॻ में ई हू कूंज जी समूरी मिल्कियत तबाह करे चुका आहिनि। मथां जे वरी मिठल ॿी शादी कई
त अधी कुंज न हिन घर जी रहंदी न हुन घर जी। कुछ न कुछ त करणो ई पवंदो। अचे तव्हांजो बाबा जाने त हुन सां ॻाल्हि कयां, ॾिसां त उहो छा थो चए, पोइ ॻाल्हाईंदसि न माई जादो सां। बाबा न साईं, इहो अर्ज़ु खणी तव्हां वटि आयो आहियां। बाक़ी वधीक जेको तव्हांजो हुकुम। मां तयारु हूंदुसि, तव्हां पहुची वञिजो। बाबा न साईं, वधि में वधि कोशिश करे हिन मसइले खे हल कराए छॾियो। मसलो हल तॾहिं थींदो सावण जॾहिं तुंहिंजो छोरो ऐं सुल्तान वारा अचायो छॾे ॾींदा। पंहिंजे पुट खे मां पाण सम्झायां थो। सिर्फ़ पंहिंजे पुट खे न, पर सुल्तान वारनि सां वञी राति मिल ऐं उनजे मथे में इहा ॻाल्हि विहार त औरतुनि जे कॾहिं घर छुरियो आहे त उनमें औरतुनि जो को बि कसूर न आहे। तव्हांजे ख़ौफ़ खां पंहिंजो घर छॾे भॻियूं आहिनि। जेकॾहिं अवां उनजी इज़त कयो आहे त हू कॾहिं पंहिंजे घरनि मां ॿाहिरि न निकिरनि। बाबा साईं, तव्हां वाकई सच था ॻाल्हायो, सचा आहियो तव्हां। इहे जेके सुल्तान वारा आहिनि न, औरतुनि खे त इंसान ई कोन था सम्झनि ऐं हद खां वधीक उन्हनि सां ज़ुल्म था कनि। बाबा साईं, तव्हां पाण ॾिठो त इन्हनि सुल्तान वारनि पंहिंजी भेण सां केतिरा ज़ुल्म कया। बाबा साईं, हिन मल्हार बि पंहिंजी ज़ाल सां एतिरो त ज़ुल्म कयो जो हुन ज़हर बि पंहिंजी जान छॾाई हुई। गुलाम, उहो असां ॼाणूं था। जॾहिं सभु कुझु ॼाणो पिया, पोइ बि चओ पिया त तव्हांजी औरतुनि तव्हांखे बदनाम कयो आहे। इहो नथा सोचो त तव्हां पंहिंजो पाण खे बदनाम कयो आहे। सावण, जेतिरी तूं पंहिंजे पुट जी इज़त थो करी न, ऐं सुल्तान जेतिरी पंहिंजे भाउरनि जी इज़त थो करे, तव्हांजे घर जूं औरतूं बि ओतिरी इज़त लाइनि। जॾहिं तव्हां पंहिंजे घरनि जी औरतुनि जी इज़त करणु सिखी वेंदो न, त पोइ बदनामी अव्हांजे भर में बि कान ईंदी। चङो बाबा न साईं, हाणे मूंखे इजाज़त। सुभाणे जी पारत हुजे। मालिक खे पारत आहे। ॾिसो था बाबा, यानी हक़ सच था चयो, कीअं था लोपराइनि। वॾा नालाइक इंसाननि को राम कॾहिं सुधरण जा आहिनि ई कोन।